ठठोडठटे ज़िले अंदर शदीद गर्मियुनि ऐं गैर मयारी पाणीअ जे इस्तेमाल सबबि रोज़ानो जी बुनियाद ते दस्त उल्टियुनि में मुब्तला 300 खां मथे मरीज़ मुर्फ़ पारां इंतज़ामिया हलाईंदड़ ज़िले जे 8 अस्पतालुनि भेड़ा थी विया आहिनि। सिर्फ़ सिविल अस्पताल ठठो में 135 खां वधीक मरीज़ पहुता आहिनि। उन सिलसिले में सिविल अस्पताल ठठो जा इंतज़ाम संभालींदड़ मुर्फ़ इंतज़ामिया जी रीजनल प्रोग्राम मैनेजर आदम मलिक जो चवणु आहे त ठठे ज़िले अंदर मुर्फ़ जे इंतज़ामनि तहत 8 सरकारी अस्पतालूं जिन में सिविल अस्पताल ठठो, घारो, साकरो, गाड़ो, बघाड़, वरशहर, जुगशाही ऐं केटी बंदर जे अस्पतालुनि में डायरिया जा केस अचण लॻा आहिनि। हिन चयो त सिविल अस्पताल ठठो ते ठठे सजावल ऐं बदीन मां बि मरीज़ पहुचण लॻा आहिनि, जंहिं करे बेडनि ऐं दवाउनि जो इशू पैदा थियो आहे, जंहिंखे हल कयो पियो वञे। आदम मलिक वधीक चयो त हिन क़िस्म जा अक्सर केस शदीद गर्मियुनि सबबि हीट स्ट्रोक ऐं गैर मयारी पाणी जे इस्तेमाल सबबि पहुची रहिया आहिनि। डॉक्टर खे घुर्जे त हू अवाम जी इम्कानी सूरतहाल खे बचण जे लाइ एहतियाती क़दम खणण जी आगाही अवाम खे बि घुर्जे त हू पंहिंजो ख़ासि ख़्यालु रखे, साफ़ पाणी इस्तेमालु करण सां गॾु सफ़ाई सुथराई ते ध्यानु ॾेई एहतियाती तदबीरनि ते अमल कनि, जीअं हू इम्कानी बीमारियुनि खां बची सघनि।